गभो पाणीअ ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे कंध खे मूर न झुकाई त मुंहिंजा साईं, तुंहिंजी ॾात ॾहूणी थी वञे। शेख यास जो इन ई बेत पढ़ण जे पोयां का कहाणी आहे ऐं को मक़सदु आहे। ही तव्हां पहिरीं ॾिसी वठो। ही जेके बरनियूं तव्हां ॾिसो था, ही जेके बाल्टियूं आहिनि, इन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके मसाला आहिनि। ऐं हेॾां ही असांजो सम्झो तमामु सुहिणो आर्टिस्ट आहे जेको यासीन चंद साहिबु। ही जीअण कारण जेॾियूं मूं वॾा वस कया। अॼु जी सिंध में जेका जदीद सिंध आहे, AI जो ज़मानो आहे ऐं दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे, उन सिंध में असांजे सिंधी आर्टिस्ट जो जेको आहे लिविंग स्टैंडर्ड ऐं उनजी फिनेंशियल कंडीशन जेका आहे, जेका उहा हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था त इदारा ख़तमु थी चुका आहिनि। इदारा तबाह थियण जे करे सिंध जो आर्टिस्ट जेको आहे उहो फिनेंशियली तबाह थी चुको आहे ऐं उन वटि रोज़ी रोटी जो जेको ज़रियो हुजणु घुरिजे, जंहिंमें पंहिंजी जेको कमु करे उनजो मुआवज़ो, उनजो जेको अजूरो मिले, उन में कमाए, उहो हाणे दौरु रहियो कोन्हे को। अॼु जे जेॾो दौरु जदीद पियो थिए, उन में सिंध जो आर्टिस्ट एतिरो ई अकेलो ऐं एतिरो ई बेवस, एतिरो ई लाचार आहे ऐं गभे जी ॻोल्हा में परेशान आहे। असां यासीन चंद साहिब खां पुछा कयूं था त यासीन साहिबु, ॾियो ख़बर, ही जेको कमु तव्हां कॾहिं खां शुरू कयो आहे ऐं छो शुरू कयो आहे? अयूब साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु आया आहियो। मूंॾे पहिरीं केर बि मुंहिंजी वहार जे लाइ कोन आयो आहे ऐं न वरी कॾहिं को इन शइ ते गौर फ़िक्री कयो आहे त न मूंखे का गवर्नमेंट जॉब आहे ऐं न मूंखे को जेको आहे ॿनी ॿारो आहे, न मूंखे पर्सनली पंहिंजो घरु आहे। मां रेंट जी जॻह में रहंदो आहियां। ऐं हीउ जेको तव्हां ॾिसो था मसाले जो कारोबार जेको आहे, इहो कारोबार करणु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी मजबूरी आहे त मां ही पुड़ियूं ठाहे ऐं पंहिंजे बचनि जो पेट थो पालियां। अच्छा, तव्हां खे छा कमु कोन थो पियो मिले? सिंधी चैनल बि जेको चैनल्स जो जेको हाल आहे, उन में त मुंहिंजे ख़्याल में हींअर उहा हालत आहे जो घर जा पैसा ॾेई कपिड़ा बि पंहिंजे पैसनि मां वठणा पवंदा ऐं 2 रुपया ॾेई कमु करणो थो पइजे। हा बिल्कुलु अयूब साहिबु, तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे त असांखे चैनलनि मुकमल तौर ते विसारे वेठा आहिनि। मां तक़रीबन 2013 खां वठी मुसलसल सिंध TV जे सोप सीरियल में कमु कंदो आयुसि पियो, ऐं उन खां पोइ KTN ते बि मां कमु कयुमि। पर जॾहिं खां वठी ही पेटी ठेकेदारी निज़ाम जेको शुरू थियो आहे, जंहिंमें हू आर्टिस्टनि खां पैसा वठी ऐं जेको आहे उन्हनि खे कमु था ॾियनि, उन खां पोइ जेके ही शौक़ीन जेके अमीरनि जा ॿार जेके आहिनि, जेके शौक़िया तौर था अचनि, जिन को बि आर्ट लवर हू न आहिनि, हुननि खे गॉड ऑफ गिफ्ट कान्हे का आर्ट जी, उहे हुते कमु कंदा। ऐं असीं जेको आहे अॼु इहा ज़िंदगी था गुज़ारियूं त मूंखे ॾेखारींदे कुझु शर्म बि महसूस इहो थिए थो त सिंध जो जेको थिएटर जो प्योरली जेको आर्टिस्ट आहे, उहो ही जेके आहिनि 10-10 रुपए जूं पुड़ियूं ठाहे विकिरो करे ऐं मां पंहिंजे बचनि जी तालीम ते बि ख़र्च थो कयां ऐं मां उन खां पोइ ही पंहिंजो घरु थो हलायां। असीं 7 फैमिली मेंबर आहियूं। 4 ॿार त मुंहिंजा जेके आहिनि उहे स्कूल में पढ़नि था पिया, उन्हनि जी एजुकेशन जे ख़र्चे जो मसइलो आहे ऐं उन खां पोइ घर खे हलाइणु मुंहिंजे लाइ तमामु घणो ॾुखियो आहे। ऐं हीअ अव्हां ॾिसो था त ही शयूं आहिनि जेके मां कुझु उधार ते मार्केट मां वठी ऐं मां जेको आहे सो पंहिंजो ही विकिरो कंदो आहियां। विकिरे करण खां पोइ मुंहिंजो पुटु आहे सर्वेच, जंहिंजी उमिरि हींअर पढ़ण जी आहे, पर मां वटि पैसो कोन्हे, इन करे मुंहिंजो पुटु जेको आहे पढ़ी नथो सघे। उहो वीचारो ही पुड़ियूं खणी ही सभु जेके तव्हां ॾिसो था पिया, सप्लाईमेंट जो कमु कंदो आहे, उहो सप्लाई जो कमु बि कंदो आहे। तव्हां बिलीव कयो, बार बार मूंखे इहो मिणो ॾींदो आहे त बाबा तो त सॼी ज़िंदगी फन जी ख़िदमत कई, पर अॼु असांजी ज़िंदगी कीअं थी पई गुज़रे। हा, यकीन कयो त मां पंहिंजे ॿारनि खे बि इहो जवाबु न ॾेई सघंदो आहियां। बसि इहो ई चवंदो आहियां त बाबा ॻाल्हि ॿुधो, असीं आर्ट लवर आहियूं, भले असांखे कमु नथो मिले, असांखे नापा कमु कोन थी ॾे, असांखे कल्चर डिपार्टमेंट कमु कोन थो ॾे, असांखे चैनल कमु कोन था ॾियनि, पर जेका अदाकारी असांजे अंदर में समायल आहे, उहा अदाकारी असां वटि ई आहे, असां खां उहो फुरे कोन सघंदा।
असांजो जेको कमु आहे असां खां उहे कॾहिं बि फुरे कोन सघंदा। इन जे करे असीं आर्ट लवर आहियूं। हिन फन सां असां मोहबत कई अथसि। असीं पंहिंजी महिनत करे हाणे मां मुसलसल अयूब साहब जी महिरबानी हुई, अयूब साहब मूंखे 2 ड्रामा ॾिना हुया जेके मां कया हुयमि। उन खां पोइ मुंहिंजी डायरेक्शन में को बि ड्रामो कोन थियो आहे। कल्चर डिपार्टमेंट तोखे ड्रामो छो नथो ॾे? का ॻाल्हि ई सम्झे मूंखे इहा कोन थी पई अचे त अलाए छाजे करे साईं नथा ॾियनि। हालांकि असीं ॾिसूं था पिया त तक़रीबन सॼी सिंध में ॾेई चुका आहिनि। असांखे भला हैदराबाद में ठीकु आहे, मूंखां वॾा डायरेक्टर वेठा आहिनि जेके वॾियूं वॾियूं डिग्रियूं कयूं वेठा आहिनि। उहे कल्चर डिपार्टमेंट मेरिट ते उन्हनि खे कमु ॾिए थो पियो। पर वारां शहर जेको आहे उहो मुकमल तौर ते कॾहिं बि कल्चर डिपार्टमेंट उनखे फंडिंग कोन कई आहे। भला उते जे करे मूंखे को ड्रामो ॾियनि, मां उते वञी कयां। ऐं मां वटि सर्टिफिकेट पिया आहिनि जेके मां कल्चर डिपार्टमेंट सां गॾु चुका त मूं कमु कया। न पोइ तव्हां अप्रोच कयो आहे उन्हनि खे? साईं काफ़ी दफ़ा कोशिशि कई बि अथसि, पर उनजो को बि रिस्पॉन्स कोन थो मिले पियो। हाणे हींअर कंडीशन मुंहिंजी इहा थी आहे, तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे वार जे लाइ मां वटि आया आहियो। हीअ ॾिसो था त हीअ आहिनि मसाला जेके असां जेको आहे थो पंहिंजो खपाए। ऐं हीअ मसाला जेके मां खपायां थो पियो, मां इहो कर्ज़ु खयूं अथमि। कर्ज़ु खणी मां 1.5 खां 2 लख रुपया कर्ज़ु खणी ऐं मां जेका हिन में इन्वेस्ट कया हथ में। ऐं हीअ पुड़ियूं जेके आहिनि असां दुकानदारनि खे खणी वेंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं दुकानदार मूंखे ॾिसण सां ई चवंदो आहे त साईं अमीं त टीवी जा आर्टिस्ट आहियो, तव्हां बिली कयो त मुंहिंजे अंदरि छिड़ी पवंदो आहे। असल में इहो तव्हांजे लाइ न, इहो असांजो जेको बेक़दरो समाज आहे, असांजे इदारनि में वेठल कर्ता धर्ता आहिनि जेके फ़न ऐं फ़नकार जे नाले ते लखें करोड़े रुपया कढनि था। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त जेके हिननि जे करोड़नि रुपयनि जी बजट ते जेके मेला थियनि था, उन्हनि में माण्हुनि हिननि खे एतिरी हद आहे जो हाणे कुर्सियुनि खे, ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब थियनि था। ऐं हिकु हिकु मेले जी तव्हां क़ीमत ॾिसो त उनखे 2 करोड़ 4 करोड़ 8 करोड़ ॾिना वञनि था। उन जाइ ते सिंध जो जेको आर्टिस्ट आहे उनखे 2 लख रुपए वारो ड्रामो कोन थो ॾिनो वञे, जो जंहिं माण्हू सॼी ज़िंदगी फ़न खे ॾिनी आहे। इहा जेका आहे तव्हांजे लाइ रोअण जो मक़ाम न आहे, तव्हांजे लाइ इहो ॾुख जो शर्मिंदगी जो मक़ाम कोन्हे। इहो शर्म अचणु घुरिजे हुननि इदारनि खे जेके इदारा पंहिंजे फ़नकार जी, तव्हां भले हिकिड़ा जुगाड़ी आहिनि, हिकिड़ा नकली आहिनि, 2 नंबरी आहिनि, उन्हनि जी वाहर थिए थी। जेके माण्हू 2 लख रुपया 2.5 लख रुपया जेके पेंशन खणनि था उन्हनि खे पैसा मिलनि था, पर जेको ग़रीब सिंध जो आर्टिस्ट आहे उनखे केर बि पुछण वारो कोन्हे। वज़ीर मुशीर टिकटाक ठाहिनि था ऐं पंहिंजी पज़ीराई जे लाइ की नोट स्पीचिस कनि था ऐं वॾियूं दावाऊं कनि था त असां मुंहं जे दड़े मां नयूं शयूं डिस्कवर कयूं आहिनि, हिकिड़ी पुराणी वाल डिस्कवर करे वरिती आहे, पर उहे नथा। इहे ॾुख कोन था माना उनजे ग़रीब आर्टिस्ट जे अखियुनि में मौजूदु ॻोढ़नि खे नथा पढ़ी सघनि। अयूब साहब तव्हां बिलीव कयो, मां ज़ियाबतीज़ जो पेशेंट आहियां। मुंहिंजूं जेके दवाऊं जेके आहिनि उहे ई महीने में तक़रीबन 7,500 रुपए जूं ईंदियूं आहिनि। मां साईं अब्दुल फ़ताह डेरो साहब जेको आहे सदर में वेहंदो आहे, उहो मुंहिंजो रेगुलर डॉक्टर आहे। मां उन खां चेकअप कराईंदो आहियां ऐं उन खां ई मां दवाऊं वठंदो आहियां। हाणे उहे दवाउनि जो ख़र्चु, ॿारनि जी पढ़ाईअ जो ख़र्चु, घर जो ख़र्चु, इन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे माना सर्वाइवर करण जे लाइ मुंहिंजे लाइ तमामु घणो मज़ो। ऐं वॾी ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधायां त हाणे जे मूंखे माना इहो ई जेको आहे त भउ आहे त भई जेकॾहिं हीअ वीडियो हलंदी त इहा ख़ुशी कोन थी थिए त को मूंखे वरी सॾु करे कमु ॾींदा कमु रोकियो वेंदो त तोखे असां तुंहिंजो कमु हाणे वरी बंदि थींदो। माना हीउ रहंदो बि कमु माना मुंहिंजो ईंदो बिगिड़जी त बाबा असां त तोखे ॾियूं आहे, पर तूं असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए। साईं असीं ख़िलाफ़ु कोन था ॻाल्हायूं, असीं अव्हांखे यादाश्तनामो इहो था ॾियूं त जेको सिंध जो आर्टिस्ट आहे, जेको पीवली आर्टिस्ट आहे, या त अव्हां हिकिड़ी मेरिट जी बुनियादु रखो त बाबा तव्हां कहिड़ी बुनियादनि ते कैटेगराइज़ शयुनि खे कयो, या आर्टिस्टनि खां ऑडिशन तव्हां वठो, या मां डायरेक्शन में जेके ड्रामा करे चुका अथमि, जेके अव्हां जे ई हिननि में फेस्टिवलनि में जेको मां अदाकारी करे चुको आहियां, अव्हां उहे का मेरिट त रखो, उहो सर्टिफिकेट असां खां वठो, असीं अव्हांखे ॾियण जे लाइ तयारु आहियूं। तव्हांजूं ट्रेनिंग्स आहिनि? बिल्कुलु साईं, मां थिएटर जूं मां ट्रेनिंगूं कयूं अथमि ऐं उन खां पोइ मां तक़रीबन 94 खां वठी रेगुलर आर्टिस्ट रहियो आहियां, जेको मुसलसल पंहिंजी हीअ जेका तव्हां कैमरा फिराए, हीअ जेका जफ़ाकशी वारी जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे, इन सॼी खे मां जेको आहे सो पंहिंजो पोइते उछलाए बि मां फ़न जे लाइ कमु कंदो रहियो आहियां। मूंखे कॾहिं बि यकीन कयो घर में पैसा न हूंदा आहिनि, हीउ मसालो मूंखे ठाहिणो हूंदो आहे, पर जॾहिं मूंखे ड्रामे जी दावत मिलंदी आहे, मां हीउ सॼो पंहिंजो कमु छॾे मां पंहिंजी फ़न जे सचाई ऐं इश्क मां उते पहुची वेंदो आहियां। इन मोहबत जो माना
उजूरो छा आहे ॾिसो सिंध जे फ़नकार खे सिर्फ़ु तव्हांजी इहा हालत न आहे हीअ तव्हांजी जेका हीअ तस्वीर जेका आहे न उहा सिंध जे हर तकलीफ़ में वेठल हर मुस्तहिक ग़रीब मिसकिन आर्टिस्ट जी इहा ई कंडीशन आहे ऐं अजीब ॻाल्हि आहे जो जेके कुर्सियुनि ते वेठा आहिनि जिन माण्हुनि खे नज़र रखणु घुरिजे पंहिंजे फ़नकारनि जी वाहर करणु घुरिजे असां माना ॾाढे ॾुख जी ॻाल्हि आहे अंदरि सड़े थो तॾहिं ॻाल्हाए थो न माण्हू भला कंहिंखे हरूभरू शौक़ु त कोन हूंदो आहे कंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा ईअं त कोन ईंदा आहिनि चवंदा आहिनि रोअण दिलि जे हेठां पयल हूंदो आहे ठीकु आहे न तव्हां अयूब साहिबु मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां इहो त हाणे हीअ जेके मां 2 लख रुपया जेके मां कर्ज़ु खयां हथ में तव्हां बिलीव कयो त मूंखे माना इन्हनि जो बि टेंशन आहे त इहे जेके मां हिन में इन्वेस्ट कया अथमि मसाले में त इहे मां कहिड़े नमूने सां कढंदुसि पैसा ऐं मां वरी वापसि कंदुसि छो जो माना मुंहिंजे घर जो त ख़र्चु ई एतिरो आहे त मूंखे लॻे नथो त को मां हिन खाई वेंदा हूंदव इहे पैसा खाई पैसा मजबूरी आहे ऐं असीं जेको आहे उहे पैसा घर में खाई था वञूं असीं को जुआ को ॿिया माण्हू हमेशह तानो ॾींदा आहिनि अबा हिननि खे सॼी ज़िंदगी फ़नकार कमाइनि था पोइ पंहिंजे लाइ गॾु छो नथा कनि शराब था पीअनि शराब था पीअनि अदा उन खां पोइ अयाशियूं था कनि साईं असां का बि अयाशी नथा कयूं हीअ मुंहिंजे घर जो माहौल जेको बि आहे तव्हां ॾिसो था पिया हीअ अयाशियुनि वारो कोन्हे को हीअ शराबनि वारो कोन्हे को हीअ ॾिसो तव्हां हीअं साईं कैमरा फिराए ॾिसो हीअ 2 खटूं पयूं आहिनि हेॾा हीअ जेका हीअ हिननि पाचकनि में सामान पियो आहे मां वटि का हिते तव्हांखे का अलमारी नज़र कोन थी पई अचे को हिते मां वटि तव्हांखे को गुलदान नज़र कोन था अचे हीअ खोखा पिया आहिनि जा साईं हीअ ख़ाली खोखा हे उहो परियां हू साईं तव्हां कैमरा फिरायो त हीअ तव्हांखे जेके आहिनि इहे खोखा तव्हांखे नज़र अचे सामान हाणे हीअ मुंहिंजो पुटु वापसि आयो आहे हिन महिल हीअ मसालो वीचारो खणी वियो हुयो उहो खपाए आयो आहे आणिन ऐं चाढ़नि वारी ॻाल्हि आहे ॿुधो साईं सो हाणे इहो आहे असीं चैनल वारनि खे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा जे वास्ते तव्हांजी मार्केटिंग थिए पई अव्हांखे 5 रुपया मिलनि पिया अव्हां महिरबानी करे असां जेके आर्टिस्ट आहियूं असांखां ऑडिशनियूं वठो ईअं असांखे तव्हां कमु न ॾियो असांजे मथां अहसान न कयो असांखां ऑडिशनियूं वठो असीं करेक्टरनि में जेकॾहिं फिट रहूं था अव्हांजे चैनलनि जो जेकॾहिं मयार वधे थो त असांखे कमु ॾियो ऐं अव्हांजो जेकॾहिं मयार किरे थो त बिल्कुलु असांखे पोइ कमु अव्हां न ॾियो सो मुंहिंजो साईं हाल इहो आहे मां अव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां मुंहिंजी वार कई आहे अॼु मुंहिंजे घर ॾे आया आहियो ऐं हिन सॼी ॾिसण जे लाइ हीउ सॼो सामान साईं हाणे हीउ साईं हेॾा हीउ ॾिसो हीउ सामान पियो अथव हीउ ॿारनि जा कपिड़ा पिया आहिनि छा जेकॾहिं मां वटि का सेफ वग़ैरह हुजे हा त मां ॿारनि जा कपिड़ा उन में रखां हा न हीउ साईं सॼो हीउ मुंहिंजो घरु अथव हीउ साईं सॼो हीउ मथां हीउ हुया हिकिड़ी अम्मा जी संदूकड़ी पई आहे अची इहा हिन में हुनजो सामान पियो आहे छो सो इहो साईं असांजो सॼो जेको आहे सो पंहिंजो सिस्टम आहे अव्हांजी वॾी महिरबानी जो अव्हां आयो हीउ साईं मुंहिंजो पुटु आहे सर्वेच हीउ जेको मसाला सेल करे हींअर वापसि मोटियो आहे ऐं वरी बि उहो हथ में थेली अथसि मसालनि जी जेका वीचारो खणी वेंदो वॾी अव्हांजी महिरबानी यासीन साहिबु अलाह साईं बहितर कंदो ऐं अलाह कंदो सिंध जो जेको वाघ धणी आहिनि जेके वस वारा आहिनि जेके कुझु करे सघनि था उहे सिंध जे आर्टिस्ट जे लाइ कुझु कंदा ऐं सिंधी माण्हुनि जे ख़ासि तौर सिंध जो आर्ट इल्मु अदब उनजो थोरो साईं ज़ुल्फ़कार शाह साहिबु तव्हां बिलीव कयो असां अव्हांजी का बि गिला नथा कयूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असां अव्हांखे ही पंहिंजी शयूं ॾेखारियूं था त सिंध जो आर्टिस्ट जेको आर्ट लवर आहे जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी फ़न खे ॾिनी आहे उन सां हालत इहा अथव मथां असांखे इहे मेणा था मिलनि त बाबा पोइ सुठो अथव त रेड़ी वञी हलायो हीअ रेड़ी आहे साईं जेकी हलायूं था पिया महिरबानी अव्हांजी